ओके सो हाणे असांजो ॿियो टॉपिक आहे पाण जेको आहे त असां शाइर मुकमिल कया हाजी अहमद मल्हार रहे थो उहो बि जेको आहे त करे वठंदासूं पाण हाणे शुरू कयूं था सिंधी नसरी अदब। हाणे जॾहिं पाण असां सिंधी नसरी अदब शुरू कयूं था त उन्हनि में असांजो पहिरियों टॉपिक आहे अफ़सानो। अफ़साने जी पढ़ण खां पहिरीं असां सिंधी अफ़साने जी तारीख़ पढ़ंदासूं मतिलबु हुन जी शुरूआति किथां थी। त हुनजी तारीख़ पढ़ण लाइ त तव्हांखे ख़बर आहे त अफ़सानो बि हिकु शॉर्ट ब्रीफ कहाणीअ वांगुरु ई हूंदो आहे। त चाहे उहो अफ़सानो हुजे या नाविल हुजे उन ॿिन्ही जी जेका शुरूआति थिए थी उहा कहाणियुनि खां ई शुरू थिए थी। त हाणे सिंधी ज़बान में जेका पहिरीं कहाणी आहे उहा असांखे मिले थी गुलाम हुसैन कुरैशी जी लिखियल कहाणी बम्बे ज़मींदार जी ॻाल्हि। ठीकु आहे ॾिसो हिते जॾहिं पाण कहाणियुनि जो ज़िक्र कयूं था न बम्बे ज़मींदार जी ॻाल्हि या सिधा तूरे कदा तूरे जी ॻाल्हि कंप्लीटली फनी लिहाज़ खां अफ़सानो हुजे या कंप्लीटली फनी लिहाज़ खां उहो नॉविल हुजे उन में उहे खूबियूं मतलब न हूंदियूं मौजूद। ठीकु आहे पर जेको अफ़सानो ऐं नाविल जी शुरूआति हूंदी उहा उन कहाणियुनि खां थींदी। त हाणे उहा कहाणी पहिरीं जेका आहे बम्बे ज़मींदार जी ॻाल्हि जेका 1854 में जेको आहे त छपी ऐं उन खां अलावा इन दौर में ॿियूं बि केतिरियूं कहाणियूं छपियूं जंहिंमें आहे सिधा तूरे कदा तूरे जी ॻाल्हि सोरठ राय ॾियाज। पर असां उन कहाणी खे बाक़ाइदा अफ़सानो नथा चई सघूं छाकाणि त उहे फनी लिहाज़ खां अफ़साने जे सुटाक काफ़ी वांझियल हुयूं। मतिलबु हुन में फनी खूबियूं न हुयूं। अफ़साने में हिकिड़ो मौज़ू हूंदो आहे अफ़सानो जेको आहे त हुन में कहिड़ी किरदार नगारी हुजे या उहो अधु कलाक हिकु निशिस्त में माण्हू पढ़ी करे ख़तमु करे सघे थो। त अहिड़े तरीक़े सां इहे सभु जेके फनी खूबियूं हुयूं हिन में शामिल न हुयूं। त ऑब्वियसली हाणे अफ़साने जी जेका शुरूआति थिए थी उहा आहिस्ता आहिस्ता खां शुरूआति थिए थी त हाणे जेका हिन जो इब्तिदाई दौर जेके असां शुरूआती दौर या अवाइली दौर चवंदासूं उहो पंहिंजो शुरू थिए थो 1914 खां वठी 1925 ताईं। हाणे जेकॾहिं असां ॾिसूं त अफ़साने जे फनी सिटाव मूजिबि जेके सिंधी कहाणियूं आहिनि फनी सिटाव मूजिबि मतिलबु जेके हुननि में अफ़साने जा कैरेक्टरिस्टिक्स क्वालिटीज़ या हुनजा जेके क्रीडेंशियल्स आहिनि उहे मौजूदु हुजनि त उहो 1914 खां पोइ लिखजणु शुरू थियूं जिन में समाजी मसइलनि ते रोशनी विधी वई आहे मुआशरती जेकी बुराइयूं हुयूं उन्हनि खे बि जेको आहे त हाईलाइट कयो वियो। पर हिन दौर में पहिरीं तर्जुमा बि थिया छाकाणि त अफ़साना ऑलरेडी पहिरीं ॿियनि ॿोलियुनि में लिखियल हुया त उन्हनि खे सिंधीअ में तर्जुमो कयो वियो। हाणे हुन में सवाल पैदा थिए थो त अफ़साना नगार हुया जिन एॾी महिनत कई ॿियनि ॿोलियुनि तां अफ़साना खणी उन्हनि खे सिंधियुनि में तर्जुमो कयो। उहे आहिनि काको जेको आहे कोड़ोमल चंदन लेलाराम विलायत ऐं इहे जेको आहे त मुतरजम हुया जिन तर्जुमो कयो पोइ कोड़ोमल बंगाली कहाणी नवेस बेकम चंदर चीतर जेको आहे त बेकम चंद चीतर जूं जेके कहाणियूं आहिनि उन्हनि खे तर्जुमो कयो। आहिनि थोरा मुश्किल आहिनि हिनखे तव्हांखे थोरो यादि करणो पवंदो। ऐं हीअ जेको उन खां बाद में जेको लीलाराम हुयो विलायत उन वरी जेको आहे त 1920 में वरी टाल्स्टाय जे कहाणियुनि जो बि तर्जुमो कयो। ऐं जेकॾहिं असां हिन दौर में ॾिसूं त असांखे हेठियां मुखिया जेके अफ़साना नवेस आहिनि उहे मिलनि था। हाणे तव्हांखे पहिरीं पहिरीं हर दौर जी तारीख़ यादि करणी आहे त ही पीरियड हितां शुरू थियो हिते ख़तमु थियो ऐं हुन सां गॾोगॾु हिन दौर में जेकॾहिं अफ़साना लिखिया वञनि था त हुन जा मौज़ू कहिड़ा आहिनि। हांजी शुरू में मां तव्हांखे ॿुधाया त उन दौर जा जेके मौज़ू हुया उहे हुया समाजी मसइला। त हाणे तव्हां ॿुधायो समाजी मसइला कहिड़ा थी सघनि था जेके 1914 खां वठी 1950 वारे दौर ताईं जेको आहे समाजी मसइलनि खे हाईलाइट कयो वियो आहे ऐं समाजी मसइलनि ते जेको आहे त अफ़साना लिखिया विया आहिनि। त पहिरीं तव्हांखे जेको आहे त साल यादि करणो आहे साल खां बाद में तव्हांखे मौज़ू यादि करणा आहिनि मौज़ू यादि करण खां बाद में तव्हांखे मुतरजम यादि करणा आहिनि त कहिड़ा तर्जुमो कंदड़ हुया। बाद में चोथों कुझु अफ़साना नवेस जा नाला तव्हांखे यादि हुजनि कहिड़ा अफ़साना नवेस थी गुज़रिया आहिनि हिन दौर में। हाणे तव्हां ॿुधायो त कहिड़ा समाजी मसइला हुया जिन ते जेको आहे त इहे अफ़साना लिखिया विया। ओके गुड हाणे पाण अॻिते हलूं था त असांखे कहिड़ा अफ़साना नवेस जेको आहे त मिली सघनि था। उन्हनि में असांखे आहे लालचंद अमर ॾिनो हिन साहब जा टे अफ़साना मिलनि था उन्हनि जा नाला हितां यादि रखी सघो था हर मुखीअ जा या डगर ॾिठी ज़िंदगी ॾखण ॾिठी ज़िंदगी ठीकु आहे कश्मी जा कश्त इन मां कोई बि हिकु नालो यादि कयो त न हूंदो।
हाणे जेको सिंधी अफ़साने जो ॿियो दौर आहे हाणे ताईं थींदो त हाणे जेको ॿियो दौर आहे हुन में काफ़ी जेके हिंदुस्तानी या मगरबी अफ़साना हुया उहे तर्जुमो कया हुया, पहिरें दौर में बि कुझु तर्जुमो कया हुया। ऐं उन खां अलावा असांखे हिन दौर में जज़्बात निगारी, जिनसियात, हक़ीक़त निगारी जो अंसर नुमाया मिले थो। हिन दौर जा कुझु जेके मशहूर अफ़साना नवीस आहिनि उहे जेको आहे त हेठि ॾिजनि था। ठीकु आहे, हिन दौर में वरी जेके मतिलबु मौज़ू हुया न, उन्हनि में जज़्बात निगारी थी वियो या हक़ीक़त जेको आहे त निगारी थी वई। ऐं जेकॾहिं असां हिन दौर जा अफ़साना नवीस ॾिसूं त हुन में मिर्ज़ा नादिर अली बेग आहे, जेको हुननि जो मिर्ज़ा कलीस बेग वारनि जो पुटु आहे। ऐं मिर्ज़ा साहब जा अफ़साना हिंदू समाज जी अकासी ऐं जज़्बात निगारी में पंहिंजो मट पाण आहिनि। हाणे उन्हनि जे अफ़साननि जा नाला अथव मोहिनी जी डायरी, मोहिनीअ जी दिलि जो दाग़, मोहिनीअ जी आह, घर जी छिक, अछोत, भाॼाई ऐं पाक मोहबत। ठीकु आहे, छाकाणि कुझु वरी न नहीं नालनि आप मां बि रिपीट न करो, मतिलबु समझ में आई ना। क्लियर, नालनि मां बि न कुझु वरी क्लियर जेको आहे त मतिलबु थी वेंदा आहिनि। जे ॾिसो वॾेरो रमज़ान थी वियो त मतिलबु रमज़ान हिकिड़ो करेक्टर हूंदो ऐं उहो वॾेरो हूंदो, उन ते लिखियो वियो। ॿियो आरसी, आरसी ख़बर अथव छाखे चइबो आहे, उन ते लिखियो वियो। तॾहिं इहे अहिड़ा नाला आहिनि। ऐं ॿियो आहे अमर ॾिनो हिंगोराणी। ठीकु आहे, ऐं उन में जेको अमर ॾिनो साहब आहे उन्हनि बि सही माना में जदीद सिंधी कहाणीअ जो जेको आहे त पायो विझंदड़ आहे। ऐं संदसि कहाणियुनि में असांखे हक़ीक़त नगारी मिले थी। ऐं उन्हनि जूं कहाणियूं कुझु हेठि ॾिजनि थियूं, जिन कहाणियुनि में जेको आहे त तव्हां जेके ईज़ी तव्हांखे जेको आहे त नाला लॻनि था उहे यादि करे छॾियो। ॿ बि इनफ आहिनि, लाइक अदो अब्दुल रहमान, ॾस ॾियोमि त किथां मिलंदी लाली। ठीकु आहे, अहिड़े तरीक़े सां उन खां ॿियो आहे लुत्फुल्लाह बदवी, उन बि जेको आहे त काफ़ी सारा मतिलबु अफ़साना लिखिया, जंहिंमें ख़ौफ़नाक आहे, बदली आहे, गुरबत आहे। ठीकु आहे, वरी मजमूओ बि आहे हुनजे अफ़साननि जो, दस्ता गुल। उन खां बाद में उस्मान अली अंसारी आहे, अंसारी साहब जे बि कहाणियुनि जो मजमू आहे, जेके पंज गंज जो नाले सां जेको आहे त मशहूर आहे। उन खां बाद में अब्दुल्ला आबिद आहे, उन जूं जेके अफ़साना आहिनि उहा आहे स्कूल मास्तरियाणी। ॿियो आहे वीचारो मास्तर। जेको ॿियो दौर हुयो त हिन में असांखे जेको आहे त ज़्यादा नंबर जेको आहे अफ़साना नवेस जो मिले थो। हाणे वरी जेको टियों आहे सिंधी अफ़साने जो जेको टियों दौर आहे उहो 1940 खां 1947 ताईं आहे। हाणे सिंधी अफ़साने जो टियों दौर जंहिंमें 1940 खां 1947 ताईं आहे। ऐं हिन दौर में छा आहे त तव्हांखे ख़बर आहे त घणा जेके राइटर हुया उहे हिंदू हुया। ऐं हिन दौर में जेके आज़ादीअ जूं तहरीकूं हुयूं उहे बि चोट चढ़ियल हुयूं। हा, उहा बि ॿुधायां थी। ठीकु आहे, त हाणे हिन दौर जे अफ़साननि तरक़ी पसंद रुझाननि जो असर नज़र अचे थो ऐं सरमादारी जेको निज़ाम आहे उन ख़िलाफ़ नफ़रत जो इज़हार मिले थो। छाकाणि ही उहो टाइम पीरियड हो जंहिं टाइम पीरियड असां ॾिसूं था त जेके आज़ादीअ जूं तहरीकूं आहिनि उहे चोट चढ़ियल आहिनि ऐं उन्हनि जो अफ़सानो, उन्हनि जो जेको असर आहे उहो बि अफ़साने ते घणो पियो आहे। ठीकु आहे, मतिलबु धारियुनि जी हुकूमत ख़िलाफ़ बग़ावत, जीअं पाण ॾिसूं था सब कॉन्टिनेंट में। ठीकु आहे, जेका धारियुनि जी हुकूमत आहे अंग्रेज़नि जी, उन्हनि ख़िलाफ़ बग़ावत ऐं हिंदू मुस्लिम एकता, हिंदू मुस्लिम यूनिटी, मतिलबु अहिड़ा अहिड़ा जेको आहे न, हा बिल्कुलु अहिड़ा अहिड़ा जेके टॉपिक्स आहिनि न, मौज़ू ॾाढ, जिबर, गुरबत, बदहाली मौज़ू हुया। हिन दौर जो जेको मुख़्तसिर जाइज़ो आहे उहो हेठि पेश कजे थो, जंहिंमें आहे गोबंद माली। हिन साहब जो जेको पहिरियों मजमूओ मिले थो उन जो नालो आहे सर्द आहूं। ठीकु आहे, ॿियो आहे एम आर। ठीकु आहे, हाणे उन साहब जूं जेके असांखे कहाणियुनि जा मजमूआ मिलनि था, उन्हनि जेके कहाणियुनि जा मजमूआ लिखा उहे उन्हनि जा साल 1943 में छपिया। मतिलबु ही उहो ई दौर हुयो 40 खां वठी 47 ताईं। उन खां बाद में शेख अब्दुल सत्तार साहब आहिनि। शेख साहब जो जेको अफ़सानो आहे रहीमा असांखे मिले थो। ऐं जेको रहीमा ही अफ़सानो आहे न बेजोड़ शादी बाबति आहे। ठीकु आहे, हाणे बेजोड़ शादी मतिलबु ही जेको अफ़सानो आहे रहीमा। ठीकु आहे, हाणे इन में जेका बेजोड़ शादी हूंदी आहे न, ज़बरदस्ती वारी शादी,
मतलब शादी हमेशह हिकु सुठो मतलब रिलेशन आहे जंहिंमें जेको आहे त ऑब्वियसली हिकु कमिटमेंट हूंदी आहे लाइफ खे ॿ पार्टनर जेके हूंदा आहिनि गॾिजी गुज़ारींदा आहिनि ठीकु आहे त हुन ॿिन्ही पार्टनर जी जेका कंपेटेबिलिटी हूंदी आहे उहा ज़रूरी हूंदी आहे पर ॾिसो पाण जॾहिं शुरू वारनि टाइम में ॾिसूं त मतलब बेजोड़ शादियूं करायूं वेंदियूं हुयूं इवन अॼु बि इंटीरियर जेको आहे सिंध में या सिंध जे इलाइक़नि में या बलूचिस्तान जे बि इलाइक़नि में अहिड़ियूं जेको आहे त बेजोड़ शादियूं मतलब जेको आहे त करायूं वेंदियूं आहिनि चवंदा आहिनि त नंढे लाइ नाले थियल हुई त बसि हाणे करणी आहे पोइ हिननि जो छोकिरो जेको आहे त वॾो थींदो आहे उहो भले 10 सालनि जो हुजे उन ते जेको आहे त ॾाॾे जो नालो आहे वरी नंढी छोकिरी पैदा थींदी आहे ॾाॾीअ जो नालो रखंदा आहिनि चवंदा आहिनि पहिरीं जीअं त हिकिड़ो जोड़ो ठहियल हुयो पोइ भले उहा छोकिरीअ खां 10 साल वॾो हुजे पर जीअं त हुन ते ॾाॾे जो नालो आहे ऐं जीअं त हुन ते ॾाॾीअ जो नालो आहे जेकर त हिननि जो जेको आहे त पाण में जोड़ ठाहिणु खपे अहिड़े तरीक़े सां हा बिल्कुलु त अहिड़े तरीक़े सां जेके बेजोड़ शादियूं मतलब कराइजनि थियूं त ही उन बेजोड़ शादीअ बाबति आहे मतलब ॾिसो न अफ़साना हुजनि या नॉवेल हुजनि मतलब उन्हनि जा बि टॉपिक्स अहिड़ा आहिनि जेके तव्हांजी रियलिटी खे टच करनि था ठीकु आहे ऐं उन खां बाद में ॿियो आहे शेख अयाज़ शेख अयाज़ तव्हांखे ख़बर आहे शाइर बि हुयो पर हुन सां गॾु वरी हिन अफ़सानो बि लिखियो अने असांखे हिन दौर में शेख अयाज़ जी कहाणी जो मजमू मिले थो उहो आहे सफ़ेद वहशी ठीकु आहे ॿिया बि हेठि एग्जाम्पल आहिनि जेकॾहिं तव्हांजो रटो पको आहे त तव्हां यादि कयो वरना हिकु इहो नालो इनफ आहे यादि करण लाइ ॿियो आहे सिंधी अफ़सानो विरहाङे खां पोइ मतलब पार्टीशन थियण खां बाद में हाणे विरहाङे खां पोइ जॾहिं सिंधी अफ़साने लाइ बुहरान जो दौर आयो छो त जेके पब्लिशर ऐं लेखक हुया न उहे हिंदुस्तान लॾ पिलाण करे विया अदीब जी जेका अदब जी जेका तख्लीक़ी कोशिश में जेका कमी अची वई पर उनखे वरी सखर में हिकु इदारो खुलियो हबीब पब्लिकेशन उन पूरी करण जी कोशिश कई हाणे उन पूरी करण जी कीअं कोशिश कई त उन रिसाला छपाइण शुरू कया उन रिसालनि में जेको आहे त किस्तेवार कहाणियूं जीअं ॾिसो पाण डाइजेस्ट जेको आहे त पहिरीं मिलंदा हुया डाइजेस्ट में किस्तेवार कहाणियूं हूंदियूं हुयूं वरी पाण नेक्स्ट डाइजेस्ट जी नेक्स्ट रिसाले जो वेट कंदा हुआसीं हिक खां पढ़ंदा हुआसीं ॿी किस्ते में जेको आहे त हुनजी पब्लिकेशन में छपी बि हुई त अहिड़े तरीक़े सां हिननि जेको आहे न जेके त रिसाला छपाइण शुरू कया उन्हनि में रिसालनि जा नाला हुया प्रिय फुटी अॻिते कदम मेहराण ठीकु आहे बाक़ी हेठि जेको आहे त उहे ई मां एक्स्ट्रा एडिशनल शयूं लिखियूं आहिनि ऐं तव्हां जेको आहे त हिननि खे अञा वधीक जेकॾहिं तव्हां मतलब हिननि में एड करणु चाहियो लाइक जीअं अली बाबा आहे उन जा अफ़साना लिखियल आहिनि सिराज आहे या उन खां अलावा ही बि मन शुरूआती दौर ऐं ॿियो दौर एडिशनली लिखियो हुयो त जेकॾहिं तव्हां हिननि खे बि पंहिंजे आंसर्स में इंक्लूड करणु चाहियो त तव्हां इंक्लूड करे सघो था त इहो हुयो असांजो अफ़सानो हिन खां बाद में हाणे पाण असां ॿियो टॉपिक शुरू कंदासूं उहो आहे नाविल मैम हिकिड़ो सवाल